दोस्तन की मेहरबानी। दरअसल इन फेस्टिवल में मुख्य ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियणो हो उन में तो काफ़ी वक्त अञा बाक़ी हुयो आहे, पर मूं अॻुवाट इहो पंहिंजी ख़्वाहिश मूजिब चाहियो तो मां इन फेस्टिवल जे हिन सेशन में ॻाल्हायां। ऐं मुंहिंजे ॻाल्हाइण जो मक़सदु ॿियो को बि न आहे, पर इहो अफ़सोस ज़ाहिर करणु आहे त असां जंहिं मुआशिरे में रहूं था पिया, हमेशा असांजी सिविल सोसाइटी, नौजवाननि, मीडिया, सियासी समाजी पार्टियुनि, हुकूमत ऐं लोकल इंतज़ामिया ते इहो इल्ज़ाम लॻाईंदा रहिया आहिनि त घोटकी में जेको समाजी शोबो आहे उन में के बि एक्टिविटीज़ नथियूं थियनि, पर बदकिस्मती सां इंतज़ामिया या हुकूमत उहो किरदारु अदा न कयो। पर जिन नौजवाननि ही फेस्टिवल मुनक़िद किया उन में भी असांजी सिविल सोसाइटी, मीडिया, सियासी समाजी पार्टियों, नौजवानों जो शर्मनाक ऐं मुजरमानो किरदार साम्हूं आयो आहे त उहे 2 ॾींहनि खां वठी हिन फेस्टिवल में संजीदगी सां मुकमल तौर शरीक भी न थी सघिया आहिनि। मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त ॻाल्हि वॾी दिलि वीरान, जॾहिं असां में संजीदगी न आहे त असां मक़सद कीअं हासिल करे सघंदासीं। सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे, ही फेस्टिवल हलियो आहे, इन्हनि नौजवाननि पंहिंजे वितार पंहिंजे खीसनि मां घरां ख़र्च करे ही फेस्टिवल मुनक़िद कयो आहे। असां एतिरो नथा करे सघूं त हिकिड़ी संजीदगी सां 2-3 कलाक हिन फेस्टिवल खे मूंखे ॿुधायो त कहिड़ी सियासी पार्टी जो अॻुवान हिन फेस्टिवल में संजीदगी सां वक़्तु ॾेई शरीक थियो आहे। मूंखे ॿुधायो त डिप्टी कमिश्नर खां वठी घोटकी जो कहिड़ो कमु हो हिन फेस्टिवल में संजीदगी ऐं दिलि सां शरीक थियो आहे। असांजी इंतज़ामिया जो हाल इहो आहे त माना असांखे मजबूर कयो पियो वञे त असां ही नंढी कोशिशि कयूं था त इहा बि न कयूं। तंहिं करे सभ खां अॻु असांखे इन्हनि समूरनि मामलनि में ईअं न आहे त असां मीडिया हिन सॼे मामले खां आजा आहियूं, असांजो प्रोफेशन खणी मीडिया जो आहे। असां समूरनि दोस्तनि खे बि हिन में शरीक थियणु घुरिजे आहे। ही घोटकी शहर जी दिलि जो पार्क आहे, पब्लिक पार्क, जंहिंमें हिननि नौजवाननि ही फेस्टिवल कयो आहे। पर तव्हां ॾिसो त केॾियूं कुर्सियूं ख़ाली लॻियूं पियूं, केड़ी असां में संजीदगी आहे। जॾहिं संजीदगी न आहे त असां टारगेट अचीव कीअं कंदासीं? छड़ो ॻाल्हियूं हीअं हूअं फलाण तीर मटी। बाबा पहिरियों त तव्हां पंहिंजो पाण खे प्रैक्टिकल बणायो। हिननि दोस्तनि वॾी कोशिशि कई, हिननि खे अली भाई, आसिफ अली वेठो आहे, इंतज़ामिया जी का बि सपोर्ट हासिल न थी। बाबा ही जेकॾहिं कोशिशि कनि था त घटि में घटि हिननि खे फैसिलिटेट त कयो वञे हा न। ही जेके अख़राजात आहिनि, जेके ख़र्च आहिनि, उहे त घटि में घटि बर्दाश्त कया वञनि। केॾी बजट आहे असांजे सनअती इदारा CSR फंड जी मद में, केॾो पैसो खाइनि था। छा तव्हां को इहा ॻाल्हि ॿुधी आहे? छा डिप्टी कमिश्नर सॼी सूरत हाल जो ज़िम्मेवार न आहे? असांजो PMO म्युनिसिपल कमेटी जो चेयरमैन ज़िम्मेवार न आहे? ही सभु उन्हनि खे करणु घुरिजे आहे, पर जिन कयो आहे उन्हनि जी इवेंट में बि संजीदगी सां शरीक नथा थियनि। त मूंखे अफ़सोस थियो आहे त असां हेॾो हिननि मेलो कल खां वठी मचायो आहे, उन जे बावजूद असांजी इहा कोताही आहे त असांजा वॾियूं राड़ू हणंदड़, वॾा अॻवान, वॾा पाण खे मोतबर सॾाईंदड़, वॾा सिविल सोसाइटी जा दाना, उहे बि असांखे हिते नज़र न पिया अचनि। सभ खां वॾे में वॾो जेको नुक़सानु असां पंहिंजो पाण खे ॾिनो आहे उहो हिक ॿिए जा पेर छिकणा। ठीकु आहे, हेडक्वार्टर में फेस्टिवल धार थिए थो, घोटकी में धार थिए थो, पर मूंखे अफ़सोस विचां चवणो थो पवे त जिन दोस्तनि जो फेस्टिवल हिन फेस्टिवल खां पोइ आहे उन्हनि मां शायदि हिते मूंखे एॾो वॾो तादाद नज़र न आयो आहे त उहे बि हिन में शरीक थियनि हा। जीअं हिक ॿिए जी शादी गमी में शरीक थिबो आहे, वरी हे वञी उन्हनि जी इवेंट में शरीक थियनि हा। हिते बि असांखे इहो लॻो त शायदि का जेलसी आहे, को सार आहे, जंहिंजे करे ॿी धुर चाहे थी त हे फेस्टिवल नाकाम थिए। इहो हिकिड़ो नेचुरल आहे, तंहिं करे इहो न थियणु घुरिजे आहे। मूंखे अफ़सोस थियो आहे इंतज़ामिया मां बि ऐं ॿियनि जेके वास्तेदार स्टेक होल्डर धुरियूं आहिनि उन्हनि मां बि। असांखे सभिनी खे जेकॾहिं इन क़िस्म जो कमु करिणो आहे त सभ खां पहिरें संजीदगी ऐं टाइम ॾियणो पवंदो। जेकॾहिं न त ही सच पुछो त हिन क़िस्म जा इवेंट करणु फज़ूल आहे जंहिंमें असांखे को मक़सदु हासिल न थी सघे। असां हेॾा वॾा नौजवान जिन टेबलोस पेश कया, जेके स्टूडेंट्स हुया, उन्हनि जो कहिड़ो मयार आहे जो असांखे मजबूरन चवणो पइजी रहियो आहे त बाबा ही त हिकिड़ी वॾी ॾात आहे, असांखे हिन ॾात खे अलाए केतिरे हफ़्ते अॻिते वठी वञणु घुरिजे। पर जिन माण्हुनि जो इहो बुनियादी तौर किरदारु आहे हिननि खे अॻिते वठी वञण लाइ, उहे त हिते आहिनि कोन। असां ॿ ॿिरनि मां ॿेर घुरूं था पिया खामखां।
तंहिं करे मुंहिंजी हिन दोस्तनि खे तमामु जसा सभिनी दोस्तनि ॻाल्हायो त नौजवाननि लाइ हीअं थियणु घुरिजे, पर जॾहिं असां मक़सदु हासिल नथा कयूं त इहे सवाइ ॻाल्हियुनि जे ॿियो कुझु नथो थिए। अलाह कंदो ही फेस्टिवल थींदा रहंदा, पर जेका मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे उहा इहा आहे त जेकॾहिं इन क़िस्म जो सोसाइटी सहकार कंदी त ही नौजवान बजाए अॻिते वधण जे मायूस थी सघनि था। असां सभिनी खे कोशिशि करणु घुरिजे त रुॻो ठका ऐं हवाल करण बदिरां कुझु अमली किरदार अदा बि कयूं, हिननि दोस्तनि सां गॾु हुजूं, हिननि जे इवेंट्स खे कामयाबु कयूं ऐं हिननि खे एप्रिशिएट कयूं। ईअं न हुजे त जेको हुजे थो बसि तकीर करे उहो हे दर वठे थो हेॾो नितो वञे थो। इन क़िस्म जी छा हुआ, माना छा फोटो कढाइण अचो था या माना छा अॼुकल्ह जीअं माण्हू हर को फेसबुक लीडर थी वियो आहे, तंहिंजे करे जेतिरो बि माण्हू वेहे जेतिरो बि करे सघे उहो दिलि सां करे। न त इहा त हक़ीक़त आहे जेकॾहिं को माण्हू संजीदा न आहे त हुनखे अचण बि न घुरिजे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, जेकॾहिं कंहिं दिलि आज़ारी थी आहे त मां उन लाइ माज़रत कयां थो। मां हक़ीक़त में इहो अफ़सोस ऐं पिंडार जी सूरत हाल ॾिसी करे मां चयुमि त यार पब्लिक पार्क जेको शहर जे दिलि में आहे उते हिन क़िस्म जी पार्टिसिपेशन हुजे त पोइ असां जेको वॾी ॻाल्हि कंदा आहियूं त साईं हज़ारे माण्हू हूंदा, 100 माण्हू हूंदा, बाबा असांखे 5 माण्हू हुजनि पर उहे शऊर रखंदड़ हुजनि, उहे असांजे मुआशिरे खे ॼाणींदड़ हुजनि। असांखे हक़ीक़त पुछो, हे मुंहिंजो दिलि जो आवाज़ आहे त असांखे फनकार ऐं जेके निगत नाज़ ठुकनि ते ताली वॼाइण वारा माण्हू नथा घुरिजनि, असांखे संजीदा माण्हू घुरिजनि था। पर घटि में घटि उहे संजीदा माण्हू जेके एॾी वॾी हा मञंदा आहिनि, असांजे कॾहिं कॾहिं चैनल जो माइक जो ॾींदा आहियूं त ईअं लॻंदो आहे ॼण घोटकी पूरी फतह करे वेंदा, पर हालत इहा आहे त माना हिते मिनियन कोटी फेस्टिवल हले थो, उहे असांखे नज़र ई नथा अचनि। तंहिं करे आउं इन्हनि दोस्तनि खे आख़िर में हिकु भेरो ॿीहर जस ॾींदुमि ऐं इहा उमेद ॾेखारींदुमि त तव्हां मायूस न थियो। दुनिया या इहे माण्हू तव्हांजे पेर छिकण जी कोशिशि भले कनि, पर मुड़ुस थियो, मायूस न थियो, मुक़ाबिलो कयो हालतुनि सां, माण्हुनि सां, सभिनि सां, ऐं नेठ फतह तव्हांजी थींदी। माण्हू आख़िर तव्हांजी क़ाबिलियत खे मञींदा, हिकिड़ी दाद ॾींदा। और जीअं उर्दू में चइबो आहे त हम अकेले ही चले थे जानिब मंजिल मगर लोग आते गए कारवां बनता गया। सीनियर सहाफ़ी अगूने डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जे अगूने सदर साईं जीवत राम आर मंगलानी की गुजारिश कंदा साईं के शील्ड पेश कनि। तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में शाह हिक हिक जी कीमत भरिया जिंदगी आहे या मशकिरिया। शाह हिक हिक जी कीमत भरिया जिंदगी आहे या मशकिरिया है, जिंदगी आहे या मशकिरिया। शाह हिक हिक जी कीमत भरिया जिंदगी आहे या मशकिरिया है, जिंदगी आहे या मशकिरिया। हाल हुन